कराची पीटीआई जे सीनियर कारकुननि पारां हलीम आदिल शेख, MP असलम अबड़ो ऐं सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि सां तालुक़ रखंदड़ कारकुननि बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे वरिती ऐं अॻवाननि ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे कारकुननि जो चवणो त सीनियर कारकुननि खे हिन वक़्तु नज़रअंदाज़ कयो पियो वञे ऐं मनपसंद माण्हुनि खे उहिदा ॾिना पिया वञनि। संदन चवणो त हलीम आदिल भॻोड़ो ऐं हिकु पार्टीअ में नाहे हूंदो, हिन वक़्तु PTI में हू ॾफेड़ पैदा करे रहियो आहे। संदन चवणो त हलीम आदिल शेख, असलम अबड़ो ऐं गवर्नर इमरान इस्माइल सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मनपसंद माण्हुनि खे उहिदा ॾिना आहिनि। हुननि चयो त PTI जी क़यादत खे घुर्जे त जल्द नोटिस वठी कारकुननि मां बेचैनी ख़तमु कई वञे। गवर्नर सिंध वफ़ाक़ी जेको आहे सो नुमाइंदो आहे, उन जो को बि कमु न आहे तो तंज़ीम जे अंदरि इंटरफेरेंस करे जेको आहे सो इंटरफेरेंस करे तंज़ीम खे ख़राबु करे थो। गवर्नर जी गठजोड़ ॿुधाए थी त गवर्नर करप्शन में मुलविस आहे। हिननि खे उहा टीम थी खपे पई ॿियनि पार्टियुनि मां आयल जिन खे कॉन्ट्रैक्ट्स मां कमाइण जो तरीक़ो अचे थो। ऐं असांजो इहो मुतालबो आहे गवर्नर साहब खे हटायो वञे, हलीम आदिल शेख खे हटायो वञे, खुरम शेर ज़मान साहब खे हटायो वञे। पंहिंजे मथे क़यादत खे अर्ज़ु रखंदुसि त ख़ुदारा हिननि माण्हुनि मां असांजी जान छॾायो त बहितर थींदो। कराची में हमने खुर्रम खो गो का भी नारा लगाया है। क्यों कि हमें उसके ऊपर भी जो है ना मेरिट्स के मसाइल आ रहे हैं सामने, मतलब वो भी जो है ना रातों रात घर से ला के बिठाया गया है। असांजो मुतालबो आहे कि हलीम आदिल शेख ऐं इमरान इस्माइल सां गॾोगॾु खुर्रम शेर ज़मान जेको कराची कैबिनेट आहे हुनखे बि जेको आहे फौरी तौर ते हटायो वञे। सीनियर कारकुन जो चवणो त खेनि हिन वक़्तु उहिदनि तां नेकाली ॾिनी वई आहे ऐं खेनि नोटिफिकेशन जारी कया आहिनि जंहिंजी हू सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे PTI कारकुननि प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। हिननि जो इहो चवणु आहे त सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल ऐं PTI अॻवान खुर्रम शेर ज़मान हलीम आदिल शेख खे हटाए कारकुननि में जेको पैदा थियल ॾफेड़ आहे उहो ख़तमु करायो वञे। हिन जो इहो चवणु आहे त नज़राती कारकुननि खे हिन वक़्तु नज़रअंदाज़ कयो आहे, हिननि खे जेको आहे त उहिदा बि न ॾिना विया। कैमरामैन अली रज़ा ज़ैदी सां गॾु अब्दुल ख़ालिक मंगी, सिंध TV न्यूज़ कराची।